हेॾी सुहिणी रात आहे, शुरूआत आहे शाम जी, त अचो असां सभु गॾिजी करे मनायूं हिकु सुहिणी रात सिंधियत जी। ऑन बिहाफ ऑफ ग्लोबल सिंधी काउंसिल मां तव्हां सभिनी जो हार्दिक स्वागत थी कयां। तव्हां सभिनी जो स्वागत आहे हिते। कमी आहे त सिर्फ़ु हिन ॻाल्हि जी कि तव्हांजे चेहरे ते मुस्कुराहट न आहे। मूंखे लॻे थो गर्मी जो मौसम आहे, लेकिन ठंडियूं हवाऊं त हलनि थियूं, पर अलाए छो तव्हांजे चेहरे ते मुस्कुराहट न आहे। शायदि तव्हां सभु इंतज़ारु था कयो कि कार्यक्रम शुरू थिए ऐं तव्हांजी मुस्कुराहट बि अची वञे। त ज़ोरदार तारियुनि सां मां तव्हांजो सभिनी जो स्वागत कंदमि ऐं तव्हांखे चवंदमि कि ते शोर मचायो, तालियूं वॼायो, छो त असां मिलिया आहियूं, असां सभु सिंधी मिलिया आहियूं ऐं जिते सिंधी मिलंदा आहिनि हुते मौज ई मौज हूंदी आहे। अचो त असां पहिरीं आसीस वठूं। जय झूलेलाल जी। ऐं मां असांजी डिग्निटरीज़ सां रिक्वेस्ट कंदमि कि तव्हां प्लीज़ आरती जे लाइ अॻियां पधारो। Ladies and gentlemen and lovely friends, Jai Jhulelal to everyone. To begin with, मां बेहद शुक्रगुज़ार आहियां असांजे चेयरमैन ऑफ ग्लोबल सिंधी काउंसिल श्री राम जवरानी सर जो। थैंक यू सर। मां तव्हांजी तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। जेको बि मां सिंधियत जे बारे में सिखियो आहे ऐं सिंधी कल्चर जे बारे में सिखियो आहे, सिर्फ़ु तव्हां खां, तव्हांजे डॉक्यूमेंट्री सां, जिते तव्हां हेॾो स्प्रेड कंदा आहियो, तव्हांजे किताबनि सां जेको तव्हां लिखंदा रहंदा आहियो। यू आर राइट फ्रॉम बीइंग अ फिलैंथ्रोपिस्ट, ऑथर, डायरेक्टर, प्रोड्यूसर, सोशल वर्कर एंड द ओनली वन हू बिलीव्स कि असां सिंधी अगरि गॾु मिली करे कमु कयूं ऐं सोशल वर्क कयूं ऐं जेके बि सिंधियुनि खे ज़रूरत आहे बेसिक नेसेसिटीज़ जी, चाहे वो यूपी में हुजनि या मध्य प्रदेश में हुजनि, तव्हां सभिनी खे आर खां पार कराईंदा आहियो। सो ज़ोरदार तारियूं लेडीज़ एंड जेंटलमैन फॉर श्री राम जवरानी सर, द चेयरमैन ऑफ ग्लोबल सिंधी काउंसिल। ऐं अॼु जी शाम एक्सट्रीमली ख़ासि आहे। मां आरती ते इनवाइट करणु चाहींदमि श्री दीपक रामचंदानी सर। श्री बालाजी ग्रुप जो साथ आहे कि अॼु जो इवेंट पॉसिबल थियो आहे। तव्हांजो स्वभाव, हम्बलनेस स्पीक्स इट ऑल, एंड द एंटायर क्रेडिट ऑफ दीपक रामचंदानी goes to his mom. Ladies and gentlemen, असां आसीस वठणु चाहींदासीं पहिरीं द लेजेंडरी लेडी जमुना रामचंदानी जियो, जे एनकरेज कयो सभिनी खे, इंस्पायर कयो सभिनी खे, सॼी फैमिली, दीपक जी फैमिली खे इंस्पायर कयो कि तव्हां सिंधियुनि जे लाइ कुझु कयो। त दीपक सर, तव्हांजी मम्मी जे आसीस सां असांजो आशीर्वाद आहे ऐं असां तहे दिलि सां हुन जे आशीर्वाद सां अॼु जो कार्यक्रम आरती शुरू कंदासीं। मां रिक्वेस्ट कंदमि असांजी डिग्निटरी सां श्री राम जवरानी सर, श्री दीपक रामचंदानी सर and our other dignitaries to kindly come close to the aarti. असां सां गॾु आहिनि the very renowned king of real estate संजय सिप्पी सर। तव्हांजो जाम स्वागत आहे तहे दिलि सां। May I please request you to proceed towards the aarti. Shri Narendra Somani sir, please can we have you here? Shri Deepak Vaswani। ऐं जे सॼो कार्यक्रम प्रोग्राम तहे दिलि सां ऑर्गेनाइज़ कंदा आहिनि, दी वन एंड ओनली, दिलि सां जीअंदा आहिनि, जाम वॾो आहे हिननि जो दिलि, श्री हरेश मालानी जी। थैंक यू वेरी मच। श्री हरेश मालानी हिकु रिनाउंड नेम आहिनि। लेडीज़ एंड जेंटलमैन, मां इनवाइट करणु चाहींदमि श्री किशोर सेवानी जी खे कि तव्हां प्लीज़ अचो आरती जे लाइ। विकी आहूजा जी, प्रकाश आहूजा जी, एडवोकेट के.आई. नाथानी जी, एडवोकेट जगदीश रामानी जी, एडवोकेट राजेंद्र गोलानी जी, तव्हां सभिनी जो हार्दिक स्वागत आहे। अचो त पंहिंजे इष्ट देव झूलण जे अॻियां जोत जलायूं। मिस्टर हरेश मलानी प्लीज़। मां स्वागत करणु चाहींदमि श्री परशु खेमियानी जो,
श्री मुकेश कल्याणी, श्री नीलेश थदानी, श्री नानक चंदानी, श्री श्रीचंद मुलवानी, श्री चेतन तोतवानी, श्री किशन पमनानी, प्लीज श्री तिलोक नोतानी ऐं श्री विकी आहूजा जी जो। पेज सभई जो जय झूलेलाल। जय झूलेलाल। आयो लाल सभई चओ झूले। गावे गावे परम पद पावे श्री अमर जिंदा मुंजा लाल जिंदा सुना सेठ रे जिंदा दुख कटी मुंजा लाल सुख करी मुंजा लाल जोड़ियो जोड़ी मुंजा लाल अमर लाल जिंदा तेरी आरती सुर नर मुन गावन लाल जिंदा तेरी आरती सुर नर मुन गावे। किसर तिलक चढ़ायो मुकट पर किसर तिलक चढ़ायो मुकट पर चूड़ा चंद्र बाबा चूड़ा चंदन लाल चढ़ावे श्री अमर जिंदा मुंजा लाल जिंदा सुना सेठ जिंदा दुख कटी मुंजा लाल सुख करी मुंजा लाल जोड़ियो जोड़ी मुंजा लाल अमर लाल जिंदा तेरी आरती सुर नर मुन गावे लाल जिंदा तेरी आरती सुर नर मुन गावे साधु संत बाबा तेरो जस गावन साधु संत बाबा तेरो जस गावन साधु संत बाबा तेरो जस गावन साधु संत बाबा तेरो जस गावन। सभिनी खे अॼो के ॾींहं जूं वाधायूं 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 सिंधियुनि जेके बि आहिनि सभिनी खे वाधायूं। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। श्रीमती जमुना रामचंदानी मैम जो आशीर्वाद वठी करे अचो त अॼु असां लाइटिंग ऑफ द लैम्प कयूं त ज़ोरदार ताड़ियूं मां चाहींदमि ज़ोरदार ताड़ियूं वॼनि। अॼु बड़ौदा शहर खे ख़बर पए कि अॼु सभु सिंधी मिलिया आहिनि। हिते अना रोशनी वधी वई आहे विद द लाइटिंग ऑफ द लैम्प सेरेमनी। ऐं जय झूलेलाल जी आसीस सां ऐं श्रीमती जमुना रामचंदानी जी आसीस सां असां तव्हां सभिनी जो हिकु भेरो वरी स्वागत था कयूं। अचो त असां गॾिजी करे मनायूं ऑन बिहाफ ऑफ ग्लोबल सिंधी काउंसिल सुहिणी राति सिंधीअ जी। जय झूलेलाल, हरिओम, जय साईं की, सतनाम साखी। मां हिन वधीक तव्हांजो वक़्तु न खणंदसि, पर बसि तहे दिलि सां मां असांजा जेके बि असांजा महिमान ॿाहिरां आया आहिनि ऐं जेके असांजा संत असांजे हिते पधारे करे असांजे मथां आसीस कई अथऊं, मां सभिनी जो धन्यवाद थो कयां। ऐं इन ई आसीस सां इन ई आसीस जी उमेदु थो रखां कि हमेशह आसीस थींदी रहंदी ऐं ईअं ई ज्योतियूं ॿरंदियूं रहंदियूं। जय झूलेलाल। ऐं मां हींअर रिक्वेस्ट कयां थो मिस्टर राम जवारानी खे कि अची करे पंहिंजा मिठा ॿ शब्द चई करे हिन प्रोग्राम जो आरंभ कनि। वाह, इन्हनि जे बारे में मां जेतिरो चवां ओतिरो घटि आहे। जी हाँ, हिकु एब्सोल्युटली मल्टी फेसेटेड पर्सनैलिटी आहिनि जेके मुंबई जा आहिनि। हे मुंबई जा आहिनि, पर मां तव्हांखे खुले दिलि सां चवंदमि कि हे ग्लोबल सिटीज़न आहिनि। इन करे ग्लोबल सिटीज़न आहिनि छो त हे सिंधियत जे बारे में सॼे वर्ल्ड में ॻाल्हाईंदा आहिनि। ऐं वन ऑफ द फर्स्ट लेजेंड्स, असांजा लेजेंड आहिनि अॼु असां सां गॾु। ऐं मां तहे दिलि सां हिन जो स्वागत थी कयां। बट सर, मां सिर्फ़ु 2-3 शब्द चवणु चाहींदमि तव्हांजे बारे में, छो त तव्हांजे बारे में मां जेतिरो चवां त असांजो कलाकु उन में ई निकिरी वेंदो। लेडीज़ एंड जेंटलमैन, हे रेसिपिएंट रहिया आहिनि ऑफ द मोस्ट अमेज़िंग अवॉर्ड्स, जेके सभिनी खां टॉप अवॉर्ड थींदा आहिनि। हिकिड़ो अवॉर्ड आहे जेको जलवायु विहार अवॉर्ड बाय आवर लेजेंड श्री अमिताभ बच्चन जी सर खे ॾिनो हुयो। Besides that, the recipient of Hemu Kalani Award
Well, ladies and gentlemen, Asaya Ram Javrani sir, also recipient and Padma Shri Ram Panjwani Award ja. Visionary and Sindhiyat je lai ta legend aayi nahi, but he Bollywood में भी legend आहिनि. Right from किताब लिखण to documentaries to film ठाहिण, सभिनी में माहिर थियण सिर्फ़ हिकु ई शख़्स सां सिखी सघिबो आहे. मां जेको बि सिंधियुनि जे बारे में सिखी आहियां, सिंधी कल्चर जे बारे में सिखी आहियां, सिर्फ़ इन्हनि जे लाइ सिखी आहियां. Ladies and gentlemen, एतिरो ई न, हे एतिरनि ऑर्गेनाइज़ेशन्स जा हेड आहिनि जिनके अगर मां हाणे नालो खणा त कम से कम more than 150 ऑर्गेनाइज़ेशन्स जा हेड रही चुका आहिनि. त मां हिननि खां सिर्फ़ु एतिरो ई पियो पुछां कि सर तव्हां संडे बि कॾहिं छुट्टी वरिती आहे ज़िंदगी में? त हिननि जो प्यार, मोहब्बत, इश्क सभु सिंधियत आहे. ज़ोरदार तालियुनि सां असां स्वागत कंदासीं श्री राम जवरानी सर जो. सर तव्हां जेको असांजी कम्युनिटी लाइ कयो आहे, थैंक यू सो मच. ट्रूली एन ऑनर to have you here, to have your presence here. Thank you Haresh Malani sir for having sir here. Sir माता सां रिक्वेस्ट कंदमि कि प्लीज़ ॿ शब्द चई करे असां कार्यक्रम जी शुरूआत कंदासीं. प्लीज़ ओवर टू यू सर. मुंहिंजा दोस्तो, सभ खां पहिरीं त अॼु जे चेटीचंड जूं तव्हां सॼे बड़ौदा जे सिंधी समाज खे लख लख वाधायूं. संतनि जे चरणनि में शीश झुकाए करे मां उन्हनि खां आशीर्वाद थो वठां. ही चेटीचंड जी राति जेको असांजे झूलण जी, असांजे इष्ट देव जो जनम ॾींहुं आहे, उनखे तव्हां यादि रखो था. इहा तमामु तमामु वॾी ॻाल्हि आहे. मूं घणनि ई मौक़नि ते इहो बि चयो आहे त तव्हांखे भले पंहिंजो जनम ॾींहुं, मैरिज एनिवर्सरी इहे सभु विसरी वञनि त काई परवाह न आहे, पर हिन झूलण जो जनम ॾींहुं तव्हां ज़रूरु यादि रखिजो. छाकाणि हिन झूलण ई असांजे धर्म खे बचायो. असांखे मिर्ख बादशाह जंहिं असांजा धर्म पे चेंज करणु चाहियो, मज़हब पे इख़्तियार करायूं, उनखां असांखे कहिड़े नमूने बचायो. उन इंसान जो, उन शख़्स जो, उन जेको निर्लेप निराकार थी करे पोइ असां सां गॾु अॼु बि आहे, उहो असां सां गॾु आहे, जेको अॼु बि असांजी रक्षा करे थो. उनजे जनम ॾींहं खे यादि रखो. ऐं उहो आहे चेटीचंड जो ॾींहुं. ऐं चेटीचंड जो ॾींहुं मां सम्झां थो सिंधियत जो ॾींहुं आहे. सिंधियत आहे त सिंधी आहिनि, ॿोली आहे त असांजी क़ौम आहे. छाकाणि ॿोलीअ खां सवाइ काई बि क़ौम ज़िंदह न रही सघंदी आहे. ऐं ॿोलीअ खे सर्जणहार जेके आहिनि, उहे असांजूं माताऊं भेनर जेके हिते वेठियूं आहिनि, इहे ई पंहिंजे औलाद खे पंहिंजी मातृभाषा में सेखारनि थियूं. पंहिंजूं परंपराऊं, पंहिंजूं रस्मूं, उन्हनि खे पूरो नॉलेज ॾियनि थियूं. त माताउनि जे लाइ ज़ोरदार ताड़ी थियणु घुरिजे, छाकाणि त हिननि जे बदौलत असांजी सिंधी ॿोली वधीक फले फुले थी पई. मुंहिंजा दोस्तो, सिंधी ॿोली असांजी तमामु प्राचीन ॿोली आहे. ऐं एतिरी प्राचीन आहे जो असांजो इतिहास इहो ॿुधाए थो त मोहन जे दड़े मां जॾहिं असांखे हिन लिपीअ जे बारे में ख़बर पई त उहो 5000-7000 सालनि जो पुराणी असांजी सभ्यता आहे, जंहिं सॼी दुनिया खे राह ॾेखारी. कुझु वक़्तु अहिड़ो आयो हो जॾहिं असांखे डपु पिए थियो, असांजे राइटर्स लिखणु शुरू कयो त साईं ईअं न थिए त किताबनि में पढ़िजे त हिकिड़ा हुआ सिंधी जिन जी ॿोली हुई सिंधी. पर हींअर वक़्तु आस्ते आस्ते दूरि थियो आहे. ऐं हिन स्टेज ते मूं चङनि ई स्टेट्स में चेटीचंड जा मेला अटेंड कया. ही जेके स्टेज ते अॼु नौजवान कलाकार तव्हांखे विंदराए रहिया आहिनि, इहा असांजी वॾे में वॾी कामयाबी आहे. छाकाणि हिननि खे सिंधीअ में हींअर मज़ो अचे थो, सिंधीअ में हुननि रुचि वरिती आहे. त हिननि आर्टिस्ट जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं था वॼायो. सो घर में भेनर, मुंहिंजूं माताऊं, सिंधीअ में ॻाल्हायो. सिंधीअ में ॻाल्हाइण सां असां अञा मज़बूत थींदासीं. हींअर त असां वटि सिंधी चैनल बि अची रहियो आहे दूरदर्शन ते. त जेके नौजवान ॿार जिन खे इन में इंट्रस्ट आहे, उहे पाण तयारु थियनि, वर्कशॉप कया वञनि हिते, जंहिंमें कलाकारनि खे इंट्रोड्यूस कयो वञे, राइटर्स खे इंट्रोड्यूस कयो वञे, त असांजे उन चैनल जे लाइ असां उहा सिंधियत जो पैगाम जेको आहे पंहिंजे चैनल जे मार्फत ॾेई सघूं. छाकाणि असांजी जेका तारीख़ आहे, इतिहास आहे, उहो कंहिं बि कॉलेज में, कंहिं बि स्कूल में किथे पढ़ायो नथो वञे. जेकॾहिं असांखे पंहिंजो उहो प्राचीन, उहा सभ्यता, उहा संस्कृति, उहो इतिहास महफ़ूज़ रखिणो आहे त असांखे रंगमंच जो सहारो वठिणो पवंदो. घणनि ई माण्हुनि खे, ॿारनि खे ख़बर न आहे त हेमू कालाणी केरु हो, पर उन्हनि खां जे पुछिजे त भगत सिंह केरु हो, त ॿुधाए सघंदा. त असांजो इहो फ़र्ज़ु आहे त असांजी जेको वरसो आहे, असांखे जेको प्राचीन वरसो असांजे वॾनि वटां मिलियो आहे, उहो असां नौजवान पीढ़ीअ ते पहुचायूं. ऐं हींअर तव्हांजे साम्हूं मोहित लालवाणी, उनखे कुझु देरि थी वई आहे, शायदि 5-7 मिंट में पहुची वेंदो. त
तेसि ताईं मां माइक भेण खे थो ॾियां पियो। सर तव्हां हांगकांग विया, Yes, मलेशिया विया, सभिनी हंधि घुमी आया। सर त असां म्यूज़िक ॿुधूं, म्यूज़िक सां बि असांखे ॿुधण में वणंदो आहे, ऐं सिंधी म्यूज़िक हाणे कल्चर थिए थो, हाणे असांजो चैनल बि अची वियो असांजी आहे। जेका मौसीक़ी आहे, जेको संगीत आहे, उन में तमामु रिचनेस आहे, पर जेसि ताईं की नौजवाननि खे उन्हनि जी कन रस अचे, ऐं नौजवान अॼु जी जेका पीढ़ी आहे तमामु होशियारु आहे, जेकॾहिं हू उन में थोरो रस फील कंदा त उन में घुसी वेंदा, उन जी रिसर्च कंदा। इन करे असांखे कोई ख़तरो कोन्हे जेकॾहिं नौजवान हींअर चाह वठी रहिया आहिनि। ऐं अॼु मां जंहिं बि व्हाट्सअप जी जो खोजना कई आहे उनखे बि शाबाशी ॾियणु चाहींदुसि, छाकाणि त यंगस्टर्स जेके अॻियां ईंदा न हुया, अॼु व्हाट्सअप ते मां उन्हनि जूं डांसिस, उन्हनि जा गाना, उन्हनि जी मज़ाक़ी टोटकला इहे सभु ॾिसण ऐं ॿुधण लाइ मिलनि था। त असांजे लाइ व्हाट्सअप बि हिकिड़ी सुठो साधन थियो आहे पंहिंजे ॿोलीअ खे अॻियां प्रमोट करण लाइ। वाह, तव्हां बिल्कुलु सही ॿुधायो। सोशल मीडिया, सर तव्हां चेयरमैन आहियो ऑफ ग्लोबल सिंधी काउंसिल ऐं फाउंडर रहिया आहियो ऑफ सहयोग फाउंडेशन, त तव्हां सभिनी स्टार्स खे बि सिंधियुनि जे फंक्शन ते वठी ईंदा आहिया, तव्हां 4 चांद लॻाया आहिनि हमेशह। सिंधी फंक्शन्स ते मुंहिंजो घणनि माण्हुनि खे इहो भरम आहे त शायदि मां फिल्म इंडस्ट्रीअ में फाइनेंस कंदो आहियां, इन करे सभु आर्टिस्ट मूं सां गॾु हूंदा आहिनि, अहिड़ी काई बि ॻाल्हि कोन्हे। सर फाइनेंस न कंदा आहिनि, पर सर सेंसर बोर्ड में ज़रूरु आहिनि, फिल्म जे सेंसर बोर्ड में ज़रूरु आहिनि। त मां कॾहिं बि कंहिं फिल्म खे, असांजी भेण हिते वेठी आहे शकुन जी, हुनजो फादर पाण पिक्चर्स ठाहींदो हुयो, ऐं मां सम्झां थो लास्ट पिक्चर ई कुंवारा बाप जंहिंखे हुननि फाइनेंस कयो हो, फाइनेंसर हेठि वेठा आहिनि, मां जस्ट उन्हनि सां दोस्ती आहे, ऐं उहे उन्हनि खां सिर्फ़ु सिंधी समाज जे ख़्याल खां कुझु सिंधी समाज जी बहितरी थिए, कुझु पैगाम पहुचाइणो हुजे, तॾहिं उन्हनि खे घुरायूं था। सवेरा 90 मूं प्रोग्राम कयो जंहिंमें धर्मेंद्र ऐं काफ़ी 40 खनि ॿिया आर्टिस्ट आया, जेके ड्रग्स जे ख़िलाफ़ु मैसेज ॾेई आहे। हम एक है जंहिंमें असांखे गॾिजी हलण जी हिकिड़ी प्रेरणा मिली, उन में सुनील दत्त मूं सां गॾु हुयो। सो मेनी आर्टिस्ट जेके आहिनि उन्हनि इहा हेल्प कई आहे त असां सिंधी ॿोलीअ जे विकास लाइ, अमिताभ बच्चन म्यूज़िक जो प्रोग्राम जे लाइ अची वेठो अभिषेक बच्चन सां, त इहे हुननि जो असांखे उन्हनि जो साथ आहे त असां सिंधी ॿोलीअ खे कहिड़े नमूने प्रमोट कयूं। एंड जेसि ताईं की असांजे यंगस्टर्स में उन जे लाइ उमंग पैदा नथो थिए, तेसि ताईं मूं हिकिड़ी नई स्कीम शुरू कई या योजना चइजे त मूं नॉन सिंधी प्लेबैक सिंगर्स खां सिंधीअ में ॻाल्हाइणु शुरू कयो, जंहिंमें कविता कृष्णामूर्ति, राजेंद्र नीना मेहता, पंकज उदास, अनूप जलोटा, महेंद्र कपूर, लता मंगेशकर, आशा भोसले सभई मुंहिंजे स्टेज ते अची सिंधीअ में ॻाए विया आहिनि। त इहो बि हिकिड़ो ज़रियो हो सिंधी ॿोलीअ खे अॻियां प्रमोट करण लाइ। थैंक यू सो मच, थैंक यू फॉर योर लव सर। मिस्टर मलाणीअ जे सन्मान में एक प्लेट तरह तरह जा गुल चूंडे आयो माली, ध्यानु ॾिजो, तरह तरह जा गुल चूंडे आयो माली, माली केरु? हरीश मलाणी। हिक हार में पुई पुछी वेठी डॉली, डॉली केरु? मुंहिंजी छोकिरी। मुंहिंजी छोकिरीअ पुछो ई छा आहे? हाणे ॿुधायो हिन जो छा वेस आहे? हाणे ॿुधायो हिन जो छा वेस आहे? मूं चयो ही त ग्लोबल सिंधी काउंसिल जो देश आहे, ही त ग्लोबल सिंधी काउंसिल जो देश आहे। ही जेके सुहिणा गुल गॾु कंहिं कया आहिनि असांजे हरीश मलाणीअ, उन लाइ ज़ोरदार ताड़ियूं। ॾिसो आयो लाल सभई चओ झूले। पहिरीं त अॼु हिते सिंधित्व जी सुहिणी शाम ऐं सभु सिंधी पाण में मिली करे ही झूलेलाल साईं जो मेलो मनाए रहिया आहियूं। त तव्हां सभिनि बचड़नि खे चेटीचंड जो, ही नओं साल शुरू थी वियो आहे ऐं 6 अप्रैल जो चेटीचंड हो, पर असां नओं साल चवंदा आहिनि न, सिंधियुनि जा मेला सदाईं लॻंदा ई रहंदा आहिनि, त असां सॼो साल मेलो मल्हाईंदा आहियूं। त अॼु बि चेटीचंड जो जेको मेलो मल्हाए रहिया आहियूं, तव्हां सभिनि बचड़नि खे करोड़ करोड़ वाधायूं मेले जूं। ऐं जेको हिन कार्यक्रम जो आयोजन कयो आहे सिंधी, ही जेको ग्लोबल सिंधी काउंसिल जे नाले सां जेका बि मेंबर आहिनि, हिन में जेका बि जुड़ियल बचड़ा आहिनि, चवंदा ॾिसो कराइण वारो त साईं आहे, हुन जे हुकुम जे बिना पतो बि कोन हिलंदो आहे, कराइण वारो साईं आहे पर कंहिंजे हथां। त ही जेका बि मेंबर आहिनि उन लाइ बि हिकु ज़ोरदार ताड़ी वॼायो, केतिरो सुठो प्रोग्राम आयोजन कयो आहे ऐं पाण में मिलिया आहियूं। चवंदा आहिनि गुरू बिना गति कोन्हे, गुरू ज़रूरी आहे, पर असां सिंधियुनि जा इष्टदेव केरु आहिनि? झूलेलाल साईं। अॼु झूलेलाल साईं अवतार वठी न अचनि हा त असां सिंधियुनि जो कोई अस्तित्व ई न विझेव हा। अॼु असां सिंधी आहियूं या असांजी पहचान छा आहे, किथे बि वञूं त असांजी पहचान छा, ही सिंधी आहे न।
किथे बि वेंदासीं असांजी पहचान आहे सिंधित्व, असांजो सिंधी, त हू पहचान कंहिंजे पोयां आहे, लाल साईं जे पोयां। त ॿियो कुझु न, बसि चवंदा आहिनि इष्टदेव जो आशीर्वाद सदाईं प्राप्त कंदा रहियूं, गुरु बिना बि गति कोन्हे, जिते मन लॻे पर पंहिंजे इष्टदेव खे न विसारूं। ऐं उन खां पोइ झूलेलाल साईं एकता जो प्रतीक आहिनि, आहे न। उन्हनि असांखे छा मैसेज ॾिनो आहे, असांखे छा सम्झायो आहे कि एकता में सभु कुझु आहे। उन खां पोइ अहिंसा ऐं प्रेम, त सिंधियुनि में तव्हां इहा शइ ॾिसंदा, अॼु बि हिकु एकता जो प्रतीक असां ते ॾिसूं पिया, सभु सिंधी पाण में मिली करे मेलो मल्हाए रहिया आहियूं, त ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं लाल साईं खे हीअ प्रार्थना कंदासीं, साईं सदाईं तव्हां सभिनि बचड़नि मथां आशीर्वाद कनि कि सभु मिली करे अहिड़ा मेला लॻाईंदा रहूं। ऐं उन खां पोइ अॼु लाल साईं अवतार वठी आहे असांजे सिंधित्व, असांजे हिंदू धर्म जी रक्षा करण लाइ, त असांजो बि कोई फ़र्ज़ु आहे। छा फ़र्ज़ु आहे? भई पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सां, ॾिसो एजुकेशन इलाही ज़रूरी आहे, ॿारनि खे पढ़ायो लिखायो, कोई सुठे जॻहि ते पहुचंदा त तॾहिं बि असांजे सिंधित्व जो ई महान आहे, हुन में असांजी इज़त वधंदी, असांखे गर्व महसूसु थींदो। पर ॿियो कुझु न, पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॻाल्हायो, छोकी सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली, जंहिंमें ॾिनी आहे मूंखे पिंगीअ में मां वलोली। त सिंधी असांजी अबाणी ॿोली आहे ऐं असां नसीब वारा आहियूं कि असांखे अहिड़ी ॿोली, असांखे लाल साईं जो आशीर्वाद असांखे मिलियो आहे वारसे में। त ॿियो कुझु न, पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॻाल्हायूं ऐं सदाईं सिंधित्व जी जय जयकार कंदा रहूं। त लाल साईं जे अॻियां असां वरी बि हिकु दफ़ो ई साईं खे प्रार्थना कंदासीं, साईं सदाईं तव्हां सभिनि ॿारनि मथां आशीर्वाद रखनि, साईं कनि सदाईं सभिनि खे शक्ति मिले, इन भक्ति कंदा रहो, इन मेला लॻंदा रहनि, हीअं ई हर साल मिली करे अहिड़ा सुहिणा प्रोग्राम थींदा रहनि ऐं असां उनजो लाभ वठंदा रहूं। जय झूलेलाल। जिन ही प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया, जिन हेतरी मेहनत कई आहे, जिन तव्हां सभिनी खे हिकु धागे में पिरोयो आहे, उहो असांजो भाउ ॿई ॿिन्ही पासे बीठा आहिनि। मां हरेश मलाणी जो ऐं गुल ॼा थो, हर गुल में मोहबत थी ऐं उनजो तूं रस वठ। दीपक इन्हनि ॿिन्ही सां गॾु जेकॾहिं किशोर सेवानी न हुजे त मां सम्झां थो उहो बि अणपूरो थिए, त मां चाहींदुसि त मां किशोर जो बि स्वागत कयां थो हिते। सही माना में ही स्वागत आहे। असां बि ग्लोबल सिंधी काउंसिल जो जॾहिं बड़ौदा में असां चैप्टर पे शुरू करणु चाहियो त मूं मलानी साहब सां इन जो ज़िक्र कयो। राम जेठमलानी इन जा प्रेसिडेंट आहिनि, चेयरमैन मां आहियां। त जॾहिं इहा ॻाल्हि निकिती की असां हुते बि सिंधियत जो पैगाम ॾियणु चाहियूं था पिया, त हिन बिल्कुलु हिकदमि हिकु आवाज़ में यस कई, जो लगातार ही सिंधियत जो पैगाम ॾेई रहियो आहे। उन सां गॾु साथी जुड़ियो असांजे दुबई जो भाउ दीपक रामचंदानी। ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां अंदर जी, त हिननि खे माता साहिबु चई वई आहे त इहो प्रोग्राम हमेशह लाइ तूं चालू रखिजांइ, त हिननि ॿिन्ही जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं वॼायो। Lovely lady in red, Mrs. Malani, please. Come on, ladies and gentlemen, ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदासीं असां। ऐं हर्षा रामचंदानी जो बि स्वागत थियणु घुरिजे। हर्षा मैम तव्हांजो बि जाम जाम स्वागत आहे। ऐं रेखा सेवाणी जो, जेकॾहिं इहे टे असांजो भेनर न हिमथाइनि हिननि खे त शायदि अॼु हीअ वॾो मेलो न लॻे हा। सो उन्हनि जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं वॼायो। It's time for us to welcome the rock star of the evening,
मोहित लालवानी। हम सिंधी आया, हम सिंधी आया, सिंधी आया, हम सिंधी आया, बोलिया बोली मिठी, बोलिया बोली मिठी, बोलिया बोली मिठी, गीत सिंधी गाया। Let me see the people of Baroda putting your hands up. Put your hands up. 1, 2, and 1, 2, 3. हम सिंधी आया, हम सिंधी आया, हम सिंधी आया, हम सिंधी आया, बोलिया बोली मिठी, बोलिया बोली मिठी, गीत सिंधी गाया। हम सिंधी आया, हम सिंधी आया, हम सिंधी आया, हम सिंधी आया। बाबा डाडा मुझा जावा सिंध में हुआ, बाबा डाडा मुझा जावा सिंध में हुआ, घणी बोली पहली सारे जग में हलिया, मिठी बोली पहली सारे जग में वया। गॾजी सिंधी जिते, गॾजी सिंधी जिते, मात सिक सां मिला। हम सिंधी आया, हम सिंधी आया, हम सिंधी आया, हम सिंधी आया, बोलिया बोली मिठी, बोलिया बोली मिठी, गीत सिंधी गाया। हम सिंधी आया, 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 हम सिंधी आया। थैंक यू। तव्हां सभिनि खे चेटी चंड जी लख लख वाधायूं। To all of you. तोखे ॾो मां प्यार करियां, तो ते एतबार करियां, जे जावे तू मैनू छड़ के, मौत दा इंतजार करियां, तोखे ॾो मां प्यार करियां, तो ते एतबार करियां, तू वञी न मूंखे छॾे, तुंहिंजो मां इंतजार करियां, मां जीअं जीअं पास तुंहिंजे अचां, तू तीअं तीअं दूर छो थो वञी, मां तोखे कहिड़ो चाहियां थो, तू ही त आही ज़िंदगी,
मैं जीअं जीअं पास तुंहिंजे अचां तूं तीअं तीअं दूर छो थो वञी मां तोखे कहिड़ो चाहियां थो तूं ही त आहीं ज़िंदगी तोखे अहिड़ो मां प्यार करियां तो ते एतबार करियां आंधी में जोत जगाइण वारा सिंधी आंधी में जोत जगाइण वारा सिंधी आंधी में put your hands up here we go say 1 2 3 and go आंधी में जोत जगाइण वारा सिंधी आंधी में जोत जगाइण वारा सिंधी ए खाक के सोन बनाइण वारा सिंधी आंधी में जोत जगाइण वारा सिंधी आंधी में जोत जगाइण वारा I like that. शाह सा जलसा मिया जे वरसी वारा शाह सा जलसा मिया जे वरसे वारा नस नस में वहे थी जिंजे सिंधु धारा नस नस में वहे थी जिंजे सिंधु धारा ही रहन मलीर में मारूअड़ा ऐं झर जंगल में झांगियड़ा ही रहन मलीर में मारूअड़ा ऐं झर जंगल में बरपट के बाग बनाइण वारा के बरबट के बाग बनाइण वारा ऐं खाक के सोन बनाइण वारा आंधी में जोत जगाइण वारा सिंधी आंधी में जोत जगाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी आंधी में जोत जगाइण वारा आंधी में जोत जगाइण वारा दड़े जा तब जी ऊंचा रहंदा मोहन जे दड़े जा तब जी ऊंचा रहंदा तूफान ज़िलज़िला सूर शक्तियूं सहंदा तूफान ज़िलज़िला सूर शक्तियूं सहंदा हे मुझे फांसी पाईंदा तद मुर्गी मुर्गी गाईंदा हे मुझे फांसी पाईंदा तद मुर्गी मुर्गी हे कंध ते कंध कपाइण वारा ही कुंड ते कंध कपाइण वारा ही कुंड ते कंध कपाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी आंधी में जोत जगाइण वारा आंधी में जोत जगाइण वारा वन वॉइस आंधी में जोत जगाइण वारा आंधी में जोत जगाइण वारा आंधी में जोत जगाइण वारा ऐं खाक के सोन बनाइण वारा ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी आंधी में जोत जगाइण वारा आंधी में जोत जगाइण वारा ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी
भाव एक सारंदा जग में, प्रेम भाव एक सारंदा जग में। मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में, मेहनत का भाव हमारे रग रग में बसा हुआ है। Wherever we go, I travel the world. Wherever I go, I find community doing so well and reaching the heights and making India and the world proud. प्रेम भाव एक सारंदा जग में, प्रेम भाव एक सारंदा जग में। मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में, मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में। सबनी सा प्रेम बधाए ना, कुछ टींदा है कुछ पाए ना। सबनी सा प्रेम ही कंद ते कंद कपाइण वारा सिंधी, कंद ते कंद कपाइण वारा। ए खाक के सोन बनाइण वारा, ए खाक के सोन बनाइण वारा, ए खाक के सोन बनाइण वारा। खाक के सोन बनाइण वारा। हिकु आवाज़ हाणे छा खपे असांखे? हिकु आवाज़। ए खाक के सोन बनाइण वारा सिंधी। Thank you. I want to actually give you something new, जो और नहीं गाते आके यहाँ पे। जो सब गाते हैं वो तो गाते ही ऑलरेडी, आप सब सुन चुके हैं। सिकवारन जी सार लही थो, साण सदा सिन दिन सार ही थो। आयुष तुझे द्वार गम रे सा। जीवे साइया ओ साइया जीवे साइया जीवे, जीवे लालण ओ लालण जीवे लालण जीवे। जीवे साइया ओ साइया जीवे साइया जीवे, जीवे लालण ओ लालण जीवे लालण जीवे। लाल कलंदर जीवे तुंजो मुंजो मस्त कलंदर, लाल कलंदर जीवे तुंजो मुंजो मस्त कलंदर, लाल कलंदर झूले। दम दमादम दमादम दम दमादम, दम दमादम दमादम दम दमादम। तकबर छड़ निबड़त जरे जरे, तोबा करे तकबर छड़ निबड़त जरे जरे। कंहिंजे लाइ तो कूड़ करी वेंदे खाली हथड़ा धरे, ओ कंहिंजे लाइ तो कूड़ करी वेंदे खाली हथड़ा धरे। अल्लाह जे छा में राज़िया, अल्लाह जे छा में राज़िया। 1 2 3 अल्लाह जे छा में राज़िया, अल्लाह जे कैसा राज़िया। अल्लाह जे छा में राज़िया, अल्लाह जे को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया, को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया। अल्लाह जे छा में राज़िया, अल्लाह जे कैसा राज़िया। अल्लाह जे छा में राज़िया, अल्लाह जे कैसा राज़िया। दमादम दमादम दम दमादम, दम दमादम दमादम दम दमादम।
अबाणी बोली। सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली। सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली। तहके वकीअ विसारिया, जिंदजान तह दीवारिया, जंहिंमें ॾिनी मूंखे पींगे में माओ लोली। सिंधी 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 अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली। सिंधी अबाणी बोली। कोई पल्लो तो पाए, कोई अखो तो पाए, कोई गुल तो चाड़े, लाल तुहिंजे दर ते ओ झूलण साईं, लाल तुहिंजे दर ते। कोई पल्लो तो पाए, कोई अखो तो चाड़े, कोई पल्लो तो पाए, कोई अखो तो चाड़े, कोई गुल तो चाड़े, लाल तुहिंजे दर ते ओ झूलण साईं, लाल तुहिंजे दर ते। शिकारपुर जूं छोकरियूं अम्मा माई माई कन। अम्मा शिकारपुर जूं छोकरियूं अम्मा, but we are not in Chicago, right? अम्मा बड़ौदा जी छोकरियूं अम्मा माई माई कन। अम्मा हथन में हीर कटोरड़ा, माता टेकार तोखे मान दियन। ओ देवी तो शरण तो छांव, हे लंग लंगे वचा पवंदम पार। ठार माता ठार पंहिंजे बचड़न के ठार, ओ ठार माता ठार पंहिंजे बचड़न के ठार। ओ ठार माता ठार पंहिंजे बचड़न के ठार, ओ ठार माता ठार पंहिंजे। शिकारपुर जूं ठार माता ठार पंहिंजे बचड़न के ठार, ठार माता ठार पंहिंजे बचड़न के ठार। ओ ठार माता ठार